पंजाब सां छाते जहिड़ो आहे? असांजो पंजाब सां जहिड़ो ई इन ॻाल्हि ते केनाल अॻिते त साईं तव्हां ते असांखे मिसट्रस्ट आहे, असांखे तव्हां ते यकीन कोन्हे, असांखे तव्हां ते एतमाद कोन्हे। कालाबाग डैम ते असीं छो घोड़ा घोड़ा पिया कयूं? असीं रिजर्व ऑइल्स जे ख़िलाफ़ कोन आहियूं, असीं चऊं था हिते रिजर्व ऑइल्स ठहनि, हिते बिजली पैदा थिए, पर हुन ते एतिराज़ असांजो आहे त हुते राइट ऐं लेफ्ट साॼे खाॿे पासे कुदरती कैनाल निकितल आहिनि, जंहिंमां असांजो ख़दशो इहो आहे त पाणी चोरी थींदो, जी ॿियनि डैमनि मां पोइ चोरी थिए त इतां बि चोरी थींदो। सिंधु दरिया सां दहशतगर्दी, सिंधु दरिया सां दहशतगर्दी। ऐं हिते वेठल मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि, पार्टियुनि, सियासी, समाजी, मज़हबी या अॻुवान रहनुमा ऐं हर मकतबे फ़िक्र सां आयल दोस्त जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिन अलामती बुख हड़ताल में हिते तशरीफ़ खणी आया आहिनि ऐं सभिनी जो शुक्रिया अदा करियां थो। पर ही महिरबानी बि तव्हां सभिनी जी आहे, पर अव्हां सभिनी ते असां ते फर्ज़ बि आहे, ही क़ौमी काज आहे। ही जेको तव्हां अॼु अलामती बुख हड़ताल में आया आहियो त असां जेको सिंध मां सिंधु दरिया मां जेके कैनाल पिया निकिरनि, असां इन खे कैनाल या वाह कोन था सम्झूं, असां इन खे सिंधु दरिया जो रुख मोड़ण था सम्झूं। या इहो बाक़ाइदे चई छह कैनाल खे जॾहिं गॾिबो त हिकिड़ो दरिया आहे जेको निकिरे पियो। इहो सिंध में रहंदड़ हर बिरादरी, हर क़ौम, हर मकतबे फ़िक्र, हर माण्हू जे लाइ इहो अहम इशू आहे ऐं मसइलो आहे। इन सां सिर्फ़ु ज़मींदार या हारी या आबादगारनि जो ई मामिलो आहे या सिर्फ़ु बहिराणी जो ऐं ॻोठनि जो ई मामिलो आहे, न, इहे हर मकतबे फ़िक्र, हर कारोबारी, रोज़गार वारो माण्हू ऐं हर क़ौम बिरादरी जो माण्हू उन सां मुतासिर थींदो, शहर मुतासिर थींदा, बिल्कुलु उहे बि थींदा सिर्फ़ु ॻोठ न। तंहिंजे करे असां पंहिंजी हुकूमत खे इन एहतजाज जे ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत खे हिन अलामती बुख हड़ताल जे हिन प्रेस क्लब ऐं तनख़ान जे हिन फोरम तां असां पंहिंजे सिंध आबादगार जे फोरम तां असां इहा अपील था करियूं त इन ओट तां लही वञे सिंध जो माण्हू, सिंध उहो हिन खे बिल्कुलु रद्द थो करे। ऐं वधीक तव्हांजो वक़्तु टाइम नथो वठां ऐं काफ़ी असांजा जेके दोस्त आहिनि शायदि उहो पंहिंजे इज़हार जो राय जो इज़हार कनि, पर असांजी हीअ आहे अलामती बुख हड़ताल जेको जलसो या मीटिंग या कोन्हे, हिकिड़ी नंढड़ी कैंप आहे, पंहिंजो हक़ अदा असां कयो आहे सिंध आबादगार इत्तेहाद पंहिंजे प्लेटफॉर्म तां। उनजे लाइ ऐं वरी तव्हांजो शुक्रिया अदा करियां थो, तव्हां सभिनी जी महिरबानी जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया आहियो, अलाह करे ख़ुशि आबाद हुजो। सिंधु दरिया सां दहशतगर्दी, सिंधु दरिया सां दहशतगर्दी। दोस्तों गुज़ारिश कंदुसि अॼोकी इन एहतजाजी बुख हड़ताली कैंप में पंहिंजा मुख़्तलिफ़ वीचार वंडण जे लाइ अॻूणे सूबाई सलाहकार मोहतरम मीर काज़िम रज़ा टालपुर साहब, साईं अहमद जान सरंदी साहब, ॿिया हिते वेठल असांजी सभिनी समाजी ऐं सियासी पार्टियुनि जा कारकुनो, अॻवानो, असांजे हारी, असांजा मज़दूर, अस्सलाम वालेकुम। साईं जी त असांजो ही मुल्क ज़रई मुल्क आहे ऐं हिते जो बैकबोन ज़रात आहे उन खे तरक़ी ॾियारणु खपे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त जेके हिन मुल्क जूं पॉलिसियूं ठाहिनि था उन्हनि ऐवाननि में आबादगारनि वीचारनि लाइ को बि सुख जी साह खणण जो को प्रोग्राम कोन्हे। हमेशह जेकी तलवार हले थी उहा आबादगार ते थी हले, उहा पोइ नकली बिजनि जी सूरत में हुजे या उहो सही जेको मौज़ो आहे फसलनि जो उन जी सूरत में हुजे या पाणी जी सूरत में हुजे, इहा तमामु अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। असांजो पंजाब सां छाते जहिड़ो आहे? असांजो पंजाब सां जहिड़ो ई इन ॻाल्हि ते कैनाल अॻिते त साईं तव्हां ते असांखे मिसट्रस्ट आहे, असांखे तव्हां ते यकीन कोन्हे, असांखे तव्हां ते एतमाद कोन्हे। कालाबाग डैम ते असीं छो घोड़ा घोड़ा पिया कयूं?
असीं रिज़र्व ऑइल्स जे ख़िलाफ़ कोन आहियूं, असीं चऊं था हिते रिज़र्व ऑइल्स ठहनि, हिते बिजली पैदा थिए, पर हुन ते एतिराज़ असांजो इहो आहे त हुते राइट ऐं लेफ्ट साॼे खाॿे पासे कुदरती कैनाल निकितल आहिनि, जंहिंमां असांजो ख़दशो इहो आहे त पाणी चोरी थींदो, जीअं ॿियनि डैमनि मां पोइ चोरी थिए तीअं इतां बि चोरी थींदो। इन करे असां आवाज़ बुलंद कयो सिंध जे अवाम त बाबा असांखे कालाबाग डैम मंज़ूर कोन्हे। वरी छा पियो थिए, हाणे वरी 6 कैनाल पिया थियनि। सिंध में पाणी आहे किथे जो 6 कैनाल इहे निकिरंदा, इहे पंजाब जूं ज़मीनूं आबाद थींदियूं, ऐं ईअं चवां त साब वॾनि जूं ज़मीनूं आबाद थींदियूं। पर असां सिंध ठेको खयो आहे छा सॼे पाकिस्तान जो? असीं सभिनि खे आबाद कंदा ईंदासीं ऐं असीं पाण बुख मरंदा ईंदासीं। जी सठे साहब ॿुधायो त ही हिकिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट आहे जेको कामयाबु थियणो ई कोन्हे, हिन में रॻो करप्शन आहे, करप्शन जो उनवान शामिल आहे। करप्शन करणी आहे, न को पाणी उते पहुचंदो न को पाणी सिंध में पहुचंदो, बाक़ी जेके डॉलर आहिनि उहे वेंदा हलिया वॾनि जे खीसनि। ऐं सिंध जी वॾी मां वॾी बदकिस्मती आहे त सिंध में जेके बसर ऐं इक़्तिदार आहिनि, जेको माण्हू चवे थो त आउं सिंध जो नुमाइंदो आहियां, जेको ऐवान सदर में वेठो आहे, उहो उते वेही सिंध जे हक़नि ते धारो पियो। इहा ॻाल्हि असांखे न मंज़ूर आहे। इहो अथनाव हिननि जो डबल फेस पेटो निज़ाम, सिंध में वेही सिंध जी ॻाल्हि था कनि ऐं उते वॾनि वटि पहुचो, अचो बूट पॉलिशूं कनि ऐं पंहिंजी प्राइम मिनिस्ट्री पकी कनि। असांखे इहा शइ मंज़ूर कान्हे। हिते सिंध हुकूमत चए थी असीं हिननि जे ख़िलाफ़ आहियूं, ऐं सिंध जा जेके MNA असांजे टंडे मोहम्मद ख़ान जो बि MNA उते बि फ्लोर ते थो ॻाल्हाए त मूंखे न मंज़ूर आहे। अरे साईं, अगरि तोखे न मंज़ूर आहे न त तूं हिननि मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे ख़ैरबाद चओ, पोइ असीं मञूं त वाक़ई तव्हां सिंध जे हक़नि जी ॻाल्हि पिया। बाक़ी डबल फेस ॿ पॉलिसियूं असांखे मंज़ूर कोन्हे। उन करे जेको इहो एहतजाज थिए पियो, असीं इन सां गॾु आहियूं, असांजे वॾनि जूं कुर्बानियूं आहिनि। मुंहिंजे जिस्म में बि मीर ग़ुलाम अली मरहूम जो रत शामिल आहे, जे सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हि कई ऐं वन यूनिट जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई। उन करे असीं सिंध जे हक़नि ते धारो हणणु कोन ॾींदासीं, ऐं जंहिं बि आख़िरी मंज़िल ताईं असांखे वञिणो पियो, असीं सिंध जे अवाम सां गॾु आहियूं ऐं वेंदासीं। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानी। पीर अशफाक जान सरंदी साहब ऐं उनजी समूरी टीम, सिंध आबाद जा रिताज जो सदर नवाब ज़ुबैर साहब ऐं ॿिया उनजा मरकज़ी उहिदेदार मीर अली नवाज़ साहब, मीर काज़म साहब, पीर अहमद जान, आसिम जान, ॿिया जेके हिते मौजूद दोस्त वेठा आहिनि, आबादगार, डॉक्टर, सहाफ़ी, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त पीर अशफाक जान ऐं नवाब ज़ुबैर साहब, तव्हांखे मुबारकबाद हुजे। तव्हांजी तंज़ीम पारां इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो वियो आहे त भई अलामती बुख हड़तालूं शुरू कजनि, जेके असांजा हुकुमरान वेठा आहिनि उन्हनि खे इहो महसूसु कराइजे त बाबा जेको तव्हीं अमल करियो पिया इहो न सिर्फ़ु सिंध जे ख़िलाफ़ु आहे बल्कि हिन मुल्क जे वजूद जे ख़िलाफ़ु आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे छो कोन था सम्झो, जेको जंहिं होद ते तव्हीं बीठा आहियो, इहा होद हिन मुल्क खे तरक़ीअ तरफ़